रिपोर्ट मोहम्मद उस्मान जो सागड़ में आप पासे वारे सूबाई वज़ीर जाम खान शोरो चयो आहे त हर सां पाणी जी विरासत में सिंध सां ज़्यादती करे रही आहे, जंहिंसां सिंध में पाणी जी खोट थी आहे। ईंदड़ फसलनि जे लाइ पाणी जी शदीद खोट खे मुंहुं ॾियण लाइ चोटियारो डैम खे भरियो वेंदो, जंहिंजे कुझु पाणी बचायो आहे। सर्किट हाउस सागड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त LBEDC नालो वफ़ाक़ पारां डिज़ाइन कयो वियो, जंहिंजी गुंजाइश 400 क्यूसिक आहे। LBOD वफ़ाक़ पारां सिंध हुकूमत हवाले करण सां उन गुंजाइश वधाइण लाइ कयल फज़बिलिटी रिपोर्ट मूजिब 100 अरब खां वधीक ख़र्च ईंदो ऐं एतिरा फंड सिंध हुकूमत न आहिनि। सूबाई वज़ीर हिकु सवाल जे जवाब में चयो त आपाशे निज़ाम में वधीक सुधारा आणण जी ज़रूरत आहे ऐं पुछड़ी ताईं पाणी पहुचायो वेंदो। हुन चयो त चोटियारे डैम भरजण सां मलाहनि ऐं पुछड़ी जे आबादगारनि खे फ़ाइदो थींदो। हुन ॿुधायो त आपाशे खाते जा पुराणा रेस्टोरेंट ऐं इमारतूं हेरिटेज में शामिल करण लाइ सकाफ़त खाते सां पिणु राब्ते में आहियूं।